मां जीतू शतलानी मां तभी सब भाउ भेण खे नमस्कार पंहिंजी तरफ़ां करां पियो ऐं मां ही तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियणु चाहियां थो। तव्हांखे ख़बर हूंदी जेको छत्तीसगढ़ में हले पियो, अमित भगल जे भाई जेको आहे, जंहिंजो नालो अमित भगल आहे, उहो असांजे ईष्ट देवता जे लाइ ग़लति पियो चवे, असां सिंधियुनि जे लाइ ग़लति पियो चवे। तो मुंहिंजो ही रिक्वेस्ट आहे, सभु सिंधी मिली करे एकजुट थी करे सपोर्ट कयूं, ॿुधायूं उन्हनि खे कि असीं हिकु साथ आहियूं। भले असीं अलॻि अलॻि प्रांत में रहूं था, पर असीं हिकु साथ। अगरि असां सिंधी समाज खे केर बि कुझु बुरो या कुझु ग़लति चवंदो, असीं पाण जुट आहियूं। तो मां तव्हां सां रिक्वेस्ट करां थो, घणो सां घणो वीडियो खे शेयर कयो ऐं कमेंट में लिखो जय झूलेलाल। फ्यूचर में जीअं केरु ॿियो केरु जागे ना, केरु ॿिए कंहिं जे लाइ कुझु ग़लति न चवे, कंहिंजे ईष्ट देवता जे कुझु ग़लति न चवे। तो मां तव्हां सां रिक्वेस्ट करां थो, घणो सां घणो वीडियो खे शेयर कयो ऐं कमेंट में लिखो जय झूलेलाल, जेको अमित भगल खे पनिशमेंट श्योर मिले ऐं केरु फ्यूचर में आईंदो ही कांड ना करे। जय झूलेलाल।